ॻाल्हि इहा थिए थी त तव्हांजी तरक़ी, हू चइबो आहे साईं तरक़ी डेवलपमेंट हैज़ अ कॉस्ट, त हर तरक़ी जी हिकिड़ी क़ीमत हूंदी आहे, बिल्कुलु ठीकु आहे। पर तरक़ी जी क़ीमत रुगो आऊं छो भोॻियां, तव्हां छो नथा भोॻियो? हले त हिकिड़नि खे तव्हां जेका अॼु हुननि जी तरक़ी थियल आहे उनखां तव्हां तरक़ी पज़ीर करे ॿियनि खे तरक़ी वठी ठाहींदो ऐं चवंदो त हीअ कहिड़ी ॻाल्हि थी वईसीं, यासिर तूं बि पाकिस्तान में रहीं, तव्हां बि रहो था, आऊं बि रहां थो, भला मूं तरक़ी कई, तव्हांजे घर में हाणे ख़ुदा न ख़ास्ता फाका कशी थिए पई, त ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे, तव्हां पाकिस्तान जे अज़ीम तर जज़्बे में बुखिया रहो, इहा कहिड़ी आर्ग्यूमेंट आहे? इहो त कोई आर्ग्यूमेंट न आहे न। इहो ई ॾिनो वेंदो आहे जनरली, हाणे गैस ते बि इहो ई आर्ग्यूमेंट ॾिनो, इहा त को आर्ग्यूमेंट ई न आहे न। हाणे आर्ग्यूमेंट ॾियो त भले ॾेई वठो, पर यार मूंखे थोरो वधीक मूंखे मानी खपे, हाणे तव्हां अज़ीम तर पाण ॿई सिंध जा आहियूं, सही पाकिस्तान जा आहियूं, तूं यार भाउ आहीं यासिर, मुंहिंजे करे बुखियो नथो रही सघीं, इफ दिस इज़ द आर्ग्यूमेंट, त अगरि इहा दलील आहे त पोइ इहा दलील त आहे न कीअं एक्सेप्टेबल हुजे? ज़रा दलील त एक्सेप्टेबल न आहे, बाक़ी ॾाढे जी लठ खे ॿ मथा आहिनि।